हाणे हिन राउंड जा आख़िरी कंटेस्टेंट आहिनि महेंद्र चिमनानी। उहे तव्हांजे साम्हूं हाज़िर पिया थियनि। जय झूलेलाल। हिकु दफ़ो ज़ोरदार तारियूं वॼाओ असांजे ॿिन्ही होस्टनि लाइ। थैंक यू। मां हिन लाइफ में ॾाढो कंफ्यूज़ माण्हू आहियां। मुंहिंजी प्रॉब्लम इहा आहे, मां ॾाढो कंफ्यूज़ रहंदो आहियां। मां सची ॿुधायां, मां फर्स्ट राउंड में अंधे जे बदिरां मद्रासी जो रोल करण वारो हुउमि। पोइ मां सोचियो हिकु मद्रासी जेको सिंधी ॻाल्हाईंदो, मतिलबु मद्रासी सिंधी कीअं ॻाल्हाए सघंदो आहे? अॼुकल्ह सिंधियुनि खे सिंधी नथी ॻाल्हाइणु अचे। अॼुकल्ह सिंधियुनि खे सिंधी नथी ॻाल्हाइणु अचे त मद्रासी सिंधी कीअं ॻाल्हाईंदा? पर तव्हां जाम सुठा माण्हू आहियो, सिंधी शो अटेंड करणु आया आहियो ऐं मूंखे सेकेंड राउंड में पहुचायो अथव। ॾाढियूं उमेदूं रखियूं अथव। एतिरियूं उमेदूं मुंहिंजी माउ मूं मां न रखंदी आहे। हुनखे ख़बर आहे छोकिरो कमु चोर आहे, ज़िंदगी में कुझु न कंदो। मां मज़ाक थो कयां, मां पंहिंजे माउ सां जाम प्यारु कंदो आहियां। मां बसि हुनखे ॿुधाईंदो न आहियां। छा इकलौती आहे न, सुभाणे सिर ते चढ़ी वञे त? मां पंहिंजे माउ सां जाम प्यारु कंदो आहियां ऐं हू मूंसां जाम प्यारु कंदी आहे। पर मुंहिंजी माउ चाहींदी हुई मां इंजीनियर ठहां, त पोइ मां जाम महिनत कई साइंस में। छो मूंखे त डॉक्टर थियणो हो न। पोइ मां जाम महिनत करे करे फर्स्ट क्लास फर्स्ट आयुमि। त मुंहिंजी मां जाम ख़ुशि थी ऐं उन ख़ुशी में मूंखां कॉमर्स कराई। हाणे मां कॉमर्स करण खां पोइ कॉमेडी थो कयां। अॻियां सोचो चांहि विकिणां, छो जो हिन देश में चांहि विकिणण खां पोइ छा पदवी मिलंदी आहे। ऐं मुंहिंजो त नालो बि राइम कंदो आहे, नरेंद्र महेंद्र। साहिब वोट कजो। मुंहिंजी माउ पंहिंजी वसियत लिखी ऐं मुंहिंजो नालो न विधई, त मां वञी करे विरी पयोमांसि। चवां ॿुधो आहे तव्हां वसियत लिखी आहे ऐं मुंहिंजो नालो न विधो अथव? चई हा। चवां तव्हांखे अगरि मूं मां एॾी दिक़त अथव त मूंखे पैदा छो कयव? तव्हां बि बाग़बान जा अमिताभ बच्चन वांगुरु रस्ते तां को ॿार खणी अचो हा। चई खणी त आयासीं तोखे, तूं डिफेक्टिव पीस निकितो हुन में असां छा कयूं? चई घणो न ॻाल्हाए, न त ज़हर ॾेई मारे छॾींदीमांइ। मां चवां ॾिसो तव्हां में ऐं मूं में इहो ई फ़र्क़ु आहे। मां तव्हांखे ज़हर ॾेई मारण जी कॾहिं कोशिशि न कंदुमि। बसि घर में वॾो टूल ॾियणो पियो आहे न। ॾिसो मां पंहिंजे माउ खे मारण जा सपना न ॾिसंदो आहियां। इट्स जस्ट अ जोक। मां पंहिंजे माउ खे मारण जा सपना न ॾिसंदो आहियां, छो प्रॉपर्टी अञा हुन नाले सां आहे न। हिकु दफ़ो जॻह जा नकली कागर ठही वञनि पोइ ॾिसूं था। मां इहो जोक हिकु दफ़ो कयो त हिकिड़ो अंकल ऑफेंड थी वियो, जाम गुस्से में अची वियो। उथी बि करे गारियूं ॾियणु चालू कई, हीअं पते वांगुरु थर 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 कापे वियो। त चयोमांसि भाऊ छा थियो? चए थो तोखे शर्म नथो अचे? तूं कॉमेडी लाइ पंहिंजी माउ जे बारे में ईअं थो चए? मां चयोमांसि अंकल न। ऐं असांखे छा, असांजे समाज खे बि शर्म नथो अचे। जे असांजे समाज में शर्म हुजे हा त हेतिरा ॿुढा आश्रम खुलियल हुजनि छा? थैंक यू वेरी मच। जय झूलेलाल। मुंहिंजी तरफ़ां एतिरो ई। वाह साईं वाह, वाह साईं वाह। माना अञा त तूं नंढो आहीं यार, अञा मां खे ईअं हूअं अलाए छा वेठो थी ख़बर अथई? मां जॾहिं नंढो हूंदो हुउसि न, मां पंहिंजी ॻाल्हि थो ॿुधायां। जी सर। त मां स्कूल वेंदो हुउसि, जॾहिं मोटंदो हुउसि सुम्हंदो हुउमि।
अलाए जो सुपिनो ईंदो त मां स्कूल बस में वेठो आहियां पर मां निकर न पाती आहे। अलाए घणनि माण्हुनि ॾिठो हूंदो, कूड़ न ॻाल्हायो तव्हां सम्झो, अलाए घणनि ॾिठो हूंदो मां पैंट पाइणु भुलिजी वियो आहियां, निकर पाइणु भुलिजी वियो आहियां, इहो पोइ सुपिनो ईंदो आहे। ऐं खिलण मनाए में जेकर तूं हिते जींस पाइणु भुलिजी वञे त छा करियां, हाँ यार हाणे पाए न अची आहे जींस। सर पोइ मद्रासी थी अचां न लुंगी पाए करे, न उहो बि न आहे, कुझु न आहे, पोइ छा करे, टी शर्ट ऐं कच्छे में हुजे पोइ छा करियां, कहिड़ो शो करियां। त पोइ ॾिसो खिलण त तव्हांखे मना आहे न, हा तव्हांखे न खिलणो आहे न, मां छा कयां, मुंहिंजो प्रॉब्लम थोड़ी आहे। अखियूं पंहिंजियूं बंदि कयो, साईं सभिनी अखियूं पंहिंजियूं पंहिंजियूं ॾिनियूं आहिनि न, अंधो तंहिंजे करे थिए, असां सभिनी कंदो कंदे पाड़े ते थोड़ी वठी आयो, हर कोई पंहिंजियूं पंहिंजियूं अखियूं ढकियो। सही ॻाल्हि आहे। थैंक यू सर। थैंक यू।